अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नर नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी हैस्को एक्शन नवाब शाह इंसाफ बिरोई हैस्को वापडा दौड़ जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ ॻोठ हाजी गुलाम रसूल ज़रदारी जे ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया ॾो ताहींदे जो त एक्शन वापडा पंहिंजूं ज़ाती रंजिशूं रखी असांजो ट्रांसफार्म वापसि न आहे करे रहियो, जॾहिं त कुझु महीना अॻु SDO दौड़ पारां असांजे ॻोठ खां अॻियां वापडा पारां ॾिनल बिजली जा बिल न प्यारींदड़ ॻोठ जी बिजली कटण बदिरां उन्हनि सां गॾु असांजी बिजली बंदि करे ट्रांसफार्म खणी हलियो वियो। जंहिंखां पोइ असां पाण SDO सां मिलण वियासीं त ॻरी रिश्वत घुरी रहियो हो। जॾहिं असां उनखे बिल प्यारल बि ॾेखारिया, जंहिंखां पोइ SDO रज़ामंदी ॾेखारी, पर एक्शन नवाब शाह इंसाफ बिरोईअ जा अज़ीज़नि जूं ज़मीनूं असांजे ज़मीन सां गॾु आहिनि ऐं असांजो उन्हनि सां वाट कुरस जे मामले ते मसइलो हलंदो हुयो, जंहिंजो केस उन्हनि कयो कोर्ट में। उहो असांजे हक़ में ॾिनो, पर इंसाफ बिरोई पंहिंजी ज़ाती रंजिशूं दिलि में वेह रखंदे SDO खे ट्रांसफार्म न ॾियण सां गॾु बिजली बहाल करण खां रोके छॾियो आहे। असां वफ़ाक़ी वज़ीर पाणी बिजली हैस्को चीफ अब्दुल हक मीमुन समेत आला इख्तियारनि खां अपील था कयूं त करप्ट राशि एक्शन वापडा इंसाफ बिरोई जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे ऐं वापडा में अचण खां पोइ जेका बि करप्शन करे मिल्कियत ठाही आहे उन ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। उहा मिल्कियत किथां ई किरोड़नि जा बंगला ठाहिराया विया आहिनि, उहे किथां खां आया आहिनि। असां आला इख्तियारनि खां मुतालबो था कयूं त असांजो खयल ट्रांसफार्म वापसि करे बिजली बहाल कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। HR जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडियो न्यूज़।